छा तो ॾिसी काका मुंहिंजे ॾिसां पियो त कुंजियूं न जॾहिं कतार मां विछड़ी वेंदियूं न त उहे केॾियूं न उदास ऐं उतावलियूं थी वेंदियूं आहिनि। तव्हांजी हालत बि अहिड़ी थी वई आहे। सच काका मुंहिंजेरी हाणे त घर असांखे खाइण जे लाइ अचे पियो। तॾहिं त घरनि खां ॿाहिरि वेही पंहिंजनि सॼणनि जूं राहूं तकींदियूं थियूं रहो। नेठ त ईंदा काका, नेठ त सॼण ईंदा ऐं इन नेणनि जी अची आस उजाईंदा। हा मां, कॾहिं त सॼण ईंदा ऐं पाण सां गॾु कारूं जर जा ककर बि खयूं ईंदा ऐं चारनि ई तरफ़नि खां खिमणियूं चमकंदियूं। पोइ असां सभु गॾिजी ख़ुशियुनि जा गीत ऐं लाॾा चवंदासीं। गज गज गोड़ काछा बोड़ यार वतन ते बल आवी। अञा पूरो तर खाली कोन्हे थियो, कुछ जवान ऋण में रुनता बि वतन था। कांडेरा अबाणा कख छॾण ॾाढा ॾुखिया आहिनि। हिकु हिकु भितर मिड़े ही घर त ठाहिया आहिनि। जेकॾहिं असीं इहे घर छॾे था वञूं ऐं असीं मोटी अची उन्हनि खे ॾिसंदासीं त उहे खंडर नज़र ईंदा असांखे। हा काका, मुल्क ऋण थी वियो आहे, बाक़ी हिते रब जी ज़ात आहे। हा बास उमर वरी इन्हनि घरनि खे ॾियण लाइ महीना ऐं साल लॻी वञनि था। हिते आयूं त घर आबाद आहिनि। हाणे त आबाद घरनि मां बर्बादी जी पू थी अचे। काका रब रहम कंदो, हिकिड़े ॾींहुं मींहुं ज़रूर वसंदो। हा बचा, सच तो चवी, रब कंदो जल्दी बरसात वसंदी ऐं सुरही साह थींदी। कांडेरा आमीन। पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां कि असांखे इहो अकेलो छॾणु मुनासिब न। और तू हो असांखां वधीक होशियार आहे। कल बि सॼो शहर रुली रुली रांझण जे पोयां राति जो अची घर निकिती हुई। असांजे पाण सां गॾायूंसि बि हा त असां सां कान गॾिजे हा। सॼो ॾींहुं असांखे खणी रुलाए रुलाए शाम जो खाली मोटाए अचे हा। तूं छा थी सम्झी त रांझनि शहर छो आयो हूंदो? बुख खां भॼी आया हूंदो, ॿियो छो आयो हूंदो? जा वरी छोकरनि खे ॻोल्हण आयो हूंदो, मतां उन्हनि जी पघार जो आसरो हुजेसि। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।